दोस्तों वॾी अपडेट अची चुकी है बिल्कुल। जी हाँ दोस्तों, वीरन जी वस्ती ड्रामे जे ख़त्म थियण खां पोइ हाणे छा वीरन जी वस्ती ड्रामे जो सीज़न 2 हलायो वेंदो या पंहिंजा वरी ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे। अॼु हिकु वॾी अपडेट तव्हां सां शेयर करण वारो आहियां दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, छो त हिन हिकिड़े वीडियो में तव्हांखे नवे ड्रामनि जा जेका नवां ड्रामा आहिनि शेड्यूल आहे उन जो सॼी अपडेट तव्हांखे हिन हिकिड़े वीडियो में मां ॾियण वारो आहियां। ऐं हिन खां वीडियो में दोस्तों तव्हांखे घणो कुझु मालूम थी वेंदो त बाबा अॻिते वीरन जी वस्ती खां पोइ हाणे कहिड़ो ड्रामो हलंदो। वीरन जी वस्ती त ख़त्म थी चुको ऐं इन जो तव्हां एंड बि ॾिठो। हाणे तव्हां सीज़न 2 ॾिसंदो या पंहिंजा वेरी ॾिसंदो या वरी को ॿियो मूसा जो या कंहिं ॿिए जो अदाकार जो को नओं ड्रामो लॉन्च थियण वारो आहे। छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे बि सब्सक्राइब कंदा, जेको आहे न हिन में तव्हांखे बहितरीनु अपडेट मिलण वारी आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीरन जी वस्ती ड्रामे जो एंड त ज़बरदस्त कयो वियो, बहितरीनु ॾेखारियो वियो, सभ खां सुठो ॾेखारियो वियो। लेकिन हाणे जेको ड्रामो अचण वारो आहे उन जो नालो पंहिंजा वेरी, जेको घणो कर त उन ड्रामे जो डायरेक्टर चेंज थी चुको आहे। ऐं उन डायरेक्टर में जेको आहे हाणे असगर चौधरी डायरेक्टर थी वियो आहे। ऐं खजू साहब पहिरियों डायरेक्टर हुयो, लेकिन खजू साहब खां घणो कर उहो ड्रामो खसे करे असगर चौधरी खे ॾिनो वियो आहे। ऐं नओं डायरेक्टर असगर चौधरी आहे। इहा 50% कंफर्म ख़बर आहे। तमामु जल्द जो आहे न ख़बर कंफर्म थी वेंदी ऐं उहा तव्हांखे असां तमामु जल्द ॿुधाइण वारा आहियूं। छो त हाणे को पुराणो ड्रामो हलायो वेंदो वीरन जी वस्ती जी जाइ ते, छो त उहो ख़तमु थी वियो जेसीं ताईं को नओं ड्रामो तयारु थिए। छो त पंहिंजा बि ड्रामो जेको तयारु थी रहियो आहे इन खे थोरो टाइम लॻंदो। 2025 जी सफ़ा आख़िर ऐं 26 जी शुरूआति ताईं उहो ड्रामो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। ऐं इन जो इन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त छो त नए साल में घणो कर ड्रामे खे छिके विया आहिनि त 26 में स्टार्टिंग कई वञे। मतां उन खां पहिरियां बि कोशिशि आहे त स्टार्ट कयो वञे, प्रोमो टीज़र वग़ैरह पंहिंजा वेरी जा अची वञनि। उन सां गॾोगॾु असगर चौधरी बि भलो डायरेक्टर आहे जंहिं तकरार जहिड़ो ड्रामो तयारु कयो, ज़बरदस्त ड्रामो हुयो तकरार बि। ऐं उहो उन जी इहा ॻाल्हि आहे त हू अदाकार पंहिंजी मर्ज़ी जा खणंदो। तकरार जी जेका टीम हुई, मूसा हुयो, जीअं सिजावल ख़ान हुयो या नवाब ख़ान जहिड़ा अदाकार, मतिलबु जिन कमु कयो तकरार में, मीर, इहे करेक्टर उतां जा हुया न। इहे करेक्टर त असगर चौधरी ज़रूरु खणी सघे थो। आज़म मेघल त पको हूंदो ई हूंदो, छो त आज़म मेघल पाण बि डायरेक्टर आहे इन ड्रामे में। ऐं खजू साहब खां छो ड्रामो इहो खसियो वियो आहे, कहिड़ी वजह खां ईअं थियो आहे, इहो ख़ुदा थो ॼाणे। भई खजू साहब त हिन टाइम गुस्से में बि नज़र आयो, पोस्टनि जे ज़रिए पोस्टूं बि हुन जूं हुयूं, लेकिन थी सघे थो का वजह थी आहे। बहरहाल इन खां पोइ दोस्तों पंहिंजा बि ड्रामो हलंदो ऐं कुझु ॿिया ड्रामा बि तयारु थी रहिया आहिनि जंहिंजो फ़िलहालु नालो वग़ैरह असां नथा ॿुधाए सघूं। उहे बि जाइ ते अची सघनि था। लेकिन पंहिंजा बि ड्रामो हिकु बहितरीनु ज़बरदस्त सोप सीरियल, मेगा सोप सीरियल आहे। हिन जी कास्ट ज़बरदस्त, कहाणी बहितरीनु ऐं लोकेशन बि सभु ज़बरदस्त आहिनि। सुठे में सुठा हुन जा लोकेशन आहिनि, जेका बलोचिस्तान उस्ताद मोहम्मद शहर में ऐं जेको आहे न शूट कयो वेंदो सॼो ड्रामो, सॼो सेट ई उते आहे। ऐं आज़म मेघल पाण बि हुतां जो आहे, तव्हांखे त ख़बर आहे। असां अपडेट तव्हांखे काफ़ी अर्सो पहिरियां ॾेई चुका आहियूं, उन जी लोकेशन बि ॾेखारे चुका आहियूं, सभु कुझु ॾेखारे चुका आहियूं। जेको सेट आहे, बंगला वग़ैरह, कलर जेका कया विया आहिनि ड्रामे जे सेट खे। ऐं दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। असां वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते जी अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि हीअ वीडियो पेज ते ॾिसी रहिया आहियो त पेज खे बि फॉलो, लाइक, शेयर कंदा। हिन पेज तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहंदी ऐं यूट्यूब ते बि।